मच्छी खणी अचे ज़ाल खे नहीं घरवारी जी चवा जे मच्छी ठाहे मां वञा तो बाहर कम कार लाए अचा मच्छी ठाहे ते खाऊं मच्छी गंदी माई मच्छी वरती चई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम छुरी मच्छी के वठण जे लाइ छुरी हलाई चई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मच्छी अधो अध कई उन जे पेट मंजा वो सागो हीरो निकतो हीरे के खणी चई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वो हीरो खणी वनी सागे जारे में रखी उन्हें सागी जाल ते लिकाए रखी मच्छी ठाहे तैयार कई मानी ठाहे तैयार कई मुड़स मोटिया मंजन जो घरवारी खाधो तैयार आ कि हा तैयार आ मच्छी भी तरी गई कि हा मच्छी भी तैयार आ मानी लगाए जान मानी को तो खावा फेरी मुझे हीरो आने दे सुभान अल्लाह हीरो तो चलाया आयो तेरे में हां घोड़े दो साथ हीरो लड़ी दी पहाड़ में तो वो चढ़ दो साथ दीवानी खणिया माई मानी खणिया जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मानी जे मुर्स दे क्यों रखी बिस्मिल्लाह पढ़ी मुर्स चयो त मानी पो खाइंदस अवल मुझो हीरो खणिया सुभान अल्लाह माई वई जारे में हथ विझी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हीरो खणी मुर्स जे क्यों अचे रखी चवे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ओ जा घर वाला है तुझो हीरो ही तुम्हारी अमानत सुभान अल्लाह मुर्स हीरे के दिसे वरी ज़ाल के दिसे वरी हीरे के दिसे वरी ज़ाल के दिसे सुभान अल्लाह चवण लगो घर वाली हे हीरो तो किथों आंदो अञा उन औरत जवाब न ॾिनो आ मथों खेपी आवाज़ आयो ओ ज़ालिम अल्लाह के कुरान पढ़ण वारी के रब इज्जत वारो बणायो तू तूने के प्यारो करण तो चाही तूने के मार जो बहानो तो गोलण चाही पर जेके अल्लाह जो कुरान पढ़ दिया जेका बिस्मिल्लाह पढ़ दिया रब उनकी इज्जत बचाईया तू छा उनके बेइज्जत करे सकती तू हीरो दरिया में उछलायो पर रब वो हीरो आने मोटाए उनके घर में पहुंचायो सुभान अल्लाह कख सड़न पन सड़ने सड़े साओगा जनरी छायो अल्लाह तो न चेतन के सर में पखी हिगड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख तसर में घुमे सरो जेते रब राज़ी हूंदो हजार दुश्मन हजार मेरे हुजने पर रब उनकी हिफाजत निगरानी कंदो आ जेका अल्लाह के राज़ी करण वारो मर्द या औरत सुभान अल्लाह ओ अल्लाह ओ जब मिठा भाव पंजे रब जो जे कुरान पढ़ी रुगे बिस्मिल्लाह जो है वो पावर सुभान अल्लाह रुगे बिस्मिल्लाह जी है दी करामता त सच्चे कुरान जो पावर सुभान अल्लाह रब जो फरमाए त यासीन
मदीने वाले साईं के रब जो सदवा सुभान अल्लाह अल्लाह जो सदवा यासीन ए सरदार अजुकल मुल्ला पैदा थिया जेके चंदा नबी असा जड़ो नबी असा वांगुर नबी असा वांगुर बशर पर रब जे कुरान का कुछ त मुझे लजपाल नबी जो शान चाहे मां रब तो फरमाया यासीन ओ हबीब तू सरदार तू आम मानन वांगुर आम मानू तो वांगुर नायन तू सपनी जो सरदार सुभान अल्लाह मुझा दोस्तो दुनिया में तमा सरदार मेरा अमीर अठा एमपीए एमएलए गवर्नर वजीर आला वजीर आजम अठा होगा पर मदीने वालो सपनी सरदारन जो सरदार हुआ सदरन जो सदर हुआ बादशाह जो बादशाह मदीने वालो हुआ पर सपनी नबियन जो भी इमाम मदीने वालो साईं कोई या कलीमुल्लाह कोई या कलीमुल्लाह कोई या कलीमुल्लाह कोई या कलीमुल्लाह साथ सपनी में सुने मोहम्मद जी भलारिया सारो ही जान हवे मुझे करीम ने सदके सारो ही जान हवे मुझे हबीब ने सदके मुझे सरवर सपनी ते गई सतारिया सुभान अल्लाह रब तो फरमाया यासीन ओ सरदार वल कुरान अल हकीम मुझे कुरान जो कसबा ओ मदीने वाला मुझे कुरान जो कसबा मौला कुरान केड़ो कुरान छाए रब फरमायो वल कुरान अल हकीम कुरान हुआ जो हकीम हुआ हिकमत वारो हुआ कुरान हिकमत वारो हुआ कुरान दर्द जो दारू हुआ मरसन जो कुरान इलाज सुभान अल्लाह अब ये डॉक्टर तो हाने जाए डॉक्टर अगे हुंदा हकीम अगे हुंदा तबीब बीमार थी तो हो ना उस हकीम के वठी आते इलाज करे हकीम अब हकीम के वठी आते दवा दे हकीम के वठी हमरा के पेट में सूर हमरा के बुखार हमरा के अखियुनि की नजर कमजोर हकीम के देखायो ये जो ना हाने चौंदा डॉक्टर अब बीमार डॉक्टर के देखायो डिमरोटी वाले डॉक्टर जो फायदो ना है कराची वठी वनो बटाई वठी वनो जना वठी वनो सिविल वठी वनो बड़ा बड़ा डॉक्टर बैठा है ने तू चवी तो ही डॉक्टर है ने ही हकीम है रब जो फरमाए वल कुरान अल हकीम मुके कसमा त कुरान असल हकीम कुरान वा असल डॉक्टर कुरान मरसन जो इलाज कुरान में दर्द की दवा कुरान में परेशान जो हल कुरान में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये क्योंकि होड़ में सूर हुजे न डाठ में सूर हुजे ये सजो हथ फेराए ये चे सलामुन कौलन मिर रब्बिर रहीम सलामुन कौलन मिर रब्बिर रहीम सलाम कौलन मिर रब्बिर रहीम टे भेरा ये आयत पढ़ो सूर हो चैनल के इते को हुजे न होड़ जे सूर वारो वठी जो मां हींअर
न है कुरान जो पावर सुभान अल्लाह कुरान जो पावर असां वञी आज़मायो सुभान अल्लाह कंहिंखे बि होड़ में सूर कोई मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां सुभान अल्लाह मूं वटि वकीली न आहे मां सखावत थो कयां चवंदा आहिनि त वज़ीफ़े जे लाइ इजाज़त खपे न मुर्शिद जी मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां सुभान अल्लाह यकीन सच्चो हुजे यकीन दिल में यकीन सुभान अल्लाह यकीन हुजे त कुरान जहिड़ी ॿी का दवा लाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह चलियो आ दीवानो आ मिर्ची जो बीमार मुंहिंजा दोस्तो कश थी वञे बेहोशी जा दौरा पवन से यार भेरा सूरत फातिहा पढ़ी दम करी सू थी वई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यकीन सुभान अल्लाह इमाम हसन वटि हिकिड़ो माण्हू आयो थी न्याणी तो पढ़ण आया मुझी मदद कयो साईं ये भितर कयो भितर समझो था पत्थर वाला समझो पत्थर खणी पढ़ियो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद एकड़ो बेरो सूरत कुल वाला आद पढ़ी पत्थर ते फीणो रखियो त पत्थर सोन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोन जो थी उन वञी पंहिंजी ज़रूरत पूरी कई न्याणी जी शादी वादी थी वई सोने जो पत्थर जो मिलियो त हिन पंहिंजो वञी ज़रूरत पूरी कई हाणे सोचींदी पढ़ी त कुल वाला इहो त मूंखे बि यादि आहे वॾी झिप कई वॾो पत्थर खणी अचे वेठो कुड़ो वाला पढ़ सॼी राति पढ़ी फीणा वेठो रखे सुबुह जो पत्थर साॻो पत्थर मोटी आयो चईं किबला तव्हां हिकिड़ो भेरो पढ़ियो कुड़ो वाला त पत्थर सोन थी वियो ऐं मूं सॼी राति पढ़ियो आहे पत्थर सागो पत्थर पण फरमायो कुरान त सागो आ पर ज़बान में हसन जड़ी हुजे सुभान अल्लाह मौलवी साहब जुमे जी तकरीर करे जी बाबा सूरत जेका इखलास है कुल वलाद एड़ी सूरत पावर वाली आ टे फेरा पढ़ी दरिया ताड़ा दो तो दरिया ताके रस्तो ॾींदो सुभान अल्लाह जत हो बहराई जो अनपढ़ियो जत वो भी दो काठियूं करण जुमे जो तकरीर ॿुधई मौलवी साहब जी ये मौलवी साहब वाह जो नुस्खो ॾिनो आहे सुभान अल्लाह रोज़ वेंदो आहियां दरिया टपी काठियूं करण जे लाइ मौलवी साहब चए थो त दरिया जे मथां टे भेरा कुल औलाद पढ़ी वञो सुभान अल्लाह दरिया रस्तो ॾींदो टे भेरा कुल औलाद पढ़ी बाबा हीअं दरिया तां हले पियो त ईअं पियो हले जीअं सुकीअ ते हलबो सुभान अल्लाह जे पट मैदान ते हलबो आहे ईअं पियो दरिया तां काठियुनि जी भरी ॿधई काठियूं करे वरी मोटियो वरी दरिया ते आयो वरी टे भेरा कुल औलाद पढ़ी दरिया रस्तो ॾिनो हेसी सुभान अल्लाह हाणे रोज़ वञे रोज़ काठियुनि जी भड़ करे अचे वरी खपाए बाज़ार में 5 रुपया मिलनि पैसड़ा कुछ गॾु थियसि चईंदा हाणे मौलवी साहब खे पंहिंजी नज़रानो ॾेई अचां नुस्खो त उन ॾिनो हो न सुभान अल्लाह नुस्खो त मौलवी ॾिनो हो न ऐं वञा पैसड़ा खणी आयो को 100 या 200 रुपया साईं तव्हांजे नुस्खे मूंखे ॾाढो फ़ाइदो ॾिनो आहे रोज़ वेंदो आहियां दरिया मूंखे रस्तो ॾींदो आहे टपी वेंदो आहियां टपी ईंदो आहियां काठियूं करे ईंदो आहियां हे नज़रानो तव्हांजे लाइ त हलाल कमाई करे मौलवी जो ॿुधो त हिनखे मूं वारे नुस्खे फ़ाइदो ॾिनो आहे तालिबनि खे थी चोरा हलो त अॼु हलो मां बि ॾिसां थो आज़माए मां बि कुल औलाद पढ़ी टपां थो दरिया पर छोरा रसो कयूं वञिजो रसो कयूं वञिजो जे बुढ़ा मूंखे छिके कढिजो त सही न मां बुढ़ी न घर
आयो दरिया के किनारे ते टिंड जे बजाय टेटीअ भेरा पई ॾाढा भीड़ा भीड़ा रखी पानी ते पैर रखी ते धुड़प वञी अंदर के यकीन हुजे कुरान तो फरमाया यासीन वल कुरानिल हकीम ए सरदार मुखे कुरान जो कसम जेको कुरान हकीम हिकमत वारो हर दर्द जो दारू कुरान में हर मर्ज जो इलाज कुरान में हजरत मौला अली शेर खुदा हैदर करम सुभान अल्लाह जरे मींहुं वसंदो हो न त मींहं जो पानी गॾु कराए रखंदा हुआ मींहं जो ओ पानी रखियो हूंदो साईं को बि माण्हू बीमार थींदो हो त मींहं जो पानी खणी ऐं उन ते ॿ टे आयतूं क़ुरान जूं पढ़ी दम करे उनखे ॾींदा जेको पीए सुठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह माण्हू चयो साईं ही भला कीअं लाइलाज बीमार बि इन पानी पीअण सां तव्हांजे दम कयल पानी पीअण सां माण्हू शिफ़ायाब थी था वञनि फरमाई त आसमान मां जेको मींहं जो पानी नाज़िल थींदो आहे इहो रहमत वारो पानी आहे ऐं क़ुरान शफ़ा आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ा असां क़ुरान नाज़िल था कयूं जंहिंमें शिफ़ा आहे कुरान में शिफा ऐं बरसात के पानी में रहमत रहमत ऐं शिफा पई गॾजनि त बीमारी किथे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां सुभान अल्लाह वदा को कुरान पढ़जे या न पढ़जे कुरान सां दिल लाइजे या न लाइजे कुरान ते अमल कजे या न कजे जे इन कुरान ते जेके अमल करण वारा आहिनि न क़यामत जो ॾियारो थींदो कुरान अल्लाह वटि शाहिदी ॾींदो कुरान खे हिकिड़ी सुहिणी सूरत मिलंदी हिकिड़ो रमज़ान जो कुरान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रमज़ान ख़ास के लिए न रमज़ान जे रोज़ा रखबा सुभान अल्लाह सुभान अल्लाह रमज़ान शरीफ महीनो रमज़ान जो इनके अल्लाह ताला सोहणी सूरत ॾींदो सुभान अल्लाह ये जन गुल के सुठो लगे सोहणो सुभान अल्लाह वणे तो ये क्यों टंगिया जन ते जीअं ॾिसण वारा ॾिसण त उन्हनि खे मजलिस में रौनक मज़ो अचे सम्झो था न जेॾी महिल रमज़ान ईंदो त उनखे अल्लाह ताला सोहणी सूरत ॾेई उतारींदी ऐं क़ुरान खे बि रब सोहणी सूरत ॾेई उतारींदो रमज़ान चवंदो मालिक ओ मुंहिंजा मौला हे उहे माण्हू अथई जेके रमज़ान जा रोज़ा रखंदा बुखूं उञूं काटे रमज़ान जा रोज़ा रखियूं हे मुंहिंजा रब करीम मां हिननि जे लाइ सिफारिशी आहियां हिननि खे जेके रमज़ान जो क़दुरु सुञाणण वारा आहिनि मौला इन्हनि खे इजाज़त ॾे त पाण सां गॾाए जन्नत रब फरमाईंदो रमज़ान हाणे हे सॼो मैदान मुशर जो अथई सभु माण्हू बीठा आहिनि जन जन तुंहिंजी इज़त सुञाती हुई उन्हनि खे वठि पाण सां गॾाए जन्नत वरी हेॾो क़ुरान बीठो हूंदो सोहणी सूरत रोशन चहिरो क़ुरान रब खे अर्ज़ कंदो मुंहिंजा मालिक मां तुझो कलाम न आया अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला जन दुनिया में क़ुरान पढ़ियो बच्चन खे पढ़ायो क़ुरान याद कयो क़ुरान ते अमल कयो क़ुरान खे सीने सां लाथो क़ुरान जूं आयतूं पढ़ंदा अमल कंदा उहे सभई हिते बीठा आहिनि मौला मूंखे मोकल ॾे त मां इन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वञी वञा
रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाइंदो ए कुरान तू मुखे ॾाढो प्यारो सुभान अल्लाह जो मूं रब जो कलाम आही तू मुखे प्यारो आही अज तुंहिंजी सिफारिश मां रब न कंदुसि ए सॼो मैदान महशर जो थी हाणे सुञा सुभान अल्लाह जन जन दुनिया में तोखे पढ़ियो तोते अमल कयो कुरान जा हाफ़िज़ थिया कुरान जी तालीम ॾिनो पंहिंजे बच्चन खे जन जन कुरान पढ़ायो उन्हनि सभिनी खे सुञाण पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञो जंहिंजो सिफारिशी कुरान थींदो न अल्लाह ताला उहा सिफारिश रद्द न कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा था चओ कुरान खे पंहिंजो सिफारिशी बणाईंदो कहिड़ा कहिड़ा बणाईंदो त पोइ अॼु मूंसां पक्को सचो वाइदो कयो त कुरान पढ़ंदासीं जेके न पढ़ियल आहियो न उहे पढ़ो पंहिंजे ॻोठ में भली अच्छी ॻाल्हि अथव त बि हिकिड़ो अखर ॿ अखर रोज़ पढ़ंदो फुड़ी फुड़ी तला सभु कुरान पढ़ो नाज़रा पढ़ो बच्चन के कुरान पढ़ायो बच्चन के कुरान जो हाफिज पढ़ायो वरी कुरान पढ़ो सिंधी तर्जुमे वारो तो यो कुरान चवे छा थो अल्लाह छा थो फरमा सुभान अल्लाह सिंधी तर्जुमे सां मूं भी सिंधी में कुरान लिखियो आहे सुभान अल्लाह यूजुल फुरकान नाले सां ताके सालियाबाद में मिलंदो यो कुरान पढ़ो सोली सिंधी में लिखो तो बदर जा पढ़ियो समझी विंदो तो कुरान चवे छा सुभान अल्लाह अरबी है अरबी असां खे न थी अचे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन खबर तो मालिक यौमिद्दीन जी मानो छा खबर ना है पर सिंधी तर्जुमे वारो कुरान पढ़ंदो न समझ में ईंदो जणो कुरान सा कचहरी था कयो सुभान अल्लाह समझो था न त सिंधी तर्जुमे वारो कुरान वठो के सुन्नी आलिम जो वाबी जो शीए जो या बद मज़हब जो तर्जुमो न वठो के सुन्नी आलिम जो कुरान शरीफ तर्जुमो थियल वठो ऐं वो पढ़ो वो कुरान जेको फरमाए तो उन ते अमल कयो सुभान अल्लाह कुरान फरमाए तो अकीमुस सलात नमाज कायम कयो वआतुस ज़कात अदा कंदा रहो वरकऊ मअर्राकिईन रुकू करण वारा सां गॾिजी वञी रुकू कयो यानी जमायत सां नमाज़ पढ़ो मस्जिद में वञो जिते इमाम नमाज़ पढ़ाए तो रुकू कनि था सजदा कनि था अवां बि उन्हनि सां गॾिजी वञी नमाज़ पढ़ो कुरान फरमाए तो अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मान थियो मुशरिक काफर नमाज न पढ़ंदा आहिनि जे मोमिन आयो त नमाज पढ़ो सुभान अल्लाह कुरान जो चयो मञंदो या न मञंदो कुरान जे मुकाबले में बीठो आहे शैतान कुरान के मुकाबले में केरा शैतान जो तो कुरान न पढ़ो शैतान जो तो कुरान न खोलो शैतान जो तो कुरान ते अमल न कयो कुरान की आयतुन के छॾे ॾियो पंहिंजे तरीक़ो जेको अथव उन ते हलो पिया ज़िंदगी गुज़ारियो पंहिंजे जिहाद वारे रस्ते ते भली ज़िंदगी गुज़ारियो पर कुरान न खोले पढ़जो कुरान जो इल्म ऐं नूर मथां तव्हांखे मिली वञे हाणे शैतान कुरान खां छले थो मदीने वारो चवे थो कुरान पढ़ो सुभान अल्लाह लिमलोटी वारो कुरान जो चयो मञंदो या शैतान जो चयो मञंदो मदीने वारे साईं जो फरमान मञंदो या शैतान जो मदीने वारे साईं जो सच्ची सच्ची ॿुधायो मदीने वारे साईं जो चयो मञंदो पोइ हुज़ूर फरमाईंदा कुरान पढ़ो कुरान ते अमल कयो कुरान फरमाए तो नमाज कायम कयो नमाज न छॾियो जमात सां नमाज पढ़ो छा था जो कुरान जा मञण वारा आहियो न कुरान जे मञण वारा आहियो न वो नमाज पढ़ंदो
पढ़ना रे मां कुरान फरमाए तो वला तकरबुज़ ज़िना इन्नहु कान फाहिशतन व सा सबीला ज़िना जे वेठो न वञो ज़िना बुरो फेला ज़िना बुरी वाटा ज़िना गंदो कमा ज़िना का बचो जे कुरान जे वञण वारा आयो त बुराई का पाण खे बचायो कुरान फरमाए तो व्याज न खाओ कुरान फरमाए तो चोरी न कयो कुरान फरमाए तो कूड़ न ॻाल्हायो छो त कूड़न ते अल्लाह जी लानत छातो जो कुरान जो हुकुम मञंदो अधु अधु खणंदा खणो या न खणो कुरान जो चयो मञो या न वता ओ मुंजा प्री प्यारा ये दुनिया फानी थई दुनिया बेवफा बेपता थई आखिरत में हलणो आ रब जे क्या पेश थियणो आ वता उते अपो कम नहीं थई अम्मा कम नहीं थई मिट माइट यार दोस्त कम नहीं थई पर क़यामत जे ॾियारे में सिफारिश कंदी त कुरान कुरान अल्लाह जी का पेश थिबो पुट जीअं हींअर तव्हां हिन जलसे में वेठा आहियो न सभई गॾु थिया वेठा आहियो न ईअं महशर जे मैदान में अल्लाह जे साम्हूं ईअं पेश थींदो साम्हूं रूबरू रब जी ज़ात रूबरू रब जी ज़ात हूंदी ऐं अल्लाह पुछाणो कंदो त कहिड़ा अमल कयई दुनिया में क़ुरान ते हलिए या शैतान जो चयो वञी ऐं कुरान फरमाए तो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो आखिरत जो ॾियारो हूंदो ओॾी महिल कुरान हिकिड़नि जे लाइ सिफारिश कंदो ऐं ॿियनि जे लाइ कुरान दान ॾींदो सिफारिश जी ॻाल्हि त ॿुधई न चवंदो त मौला हिननि ते अमल कयो मूंखे पढ़ियो मूं कुरान जी इज़त सुञाती उन्हनि जी सिफारिश करे कुरान उनखे जन्नत में वठी वेंदी पर हिकिड़ा बदबख्त हूंदा बदनसीब हूंदा जन कुरान न दुनिया में पढ़ियो न अमल कयो त उन ॾियारे ते कुरान रब जे दरबार में दाह ॾींदो मौला ही उहे माण्हू आहिनि जिन कुरान खे छॾे ॾिनो हुयो वक़ाल रसूल या रब इन कौम इत्तख़ज़ू हाज़ल कुरान महजूरा मदीने वारो साईं पाण रब खे अर्ज़ कंदो मौला ही उहे माण्हू आहिनि जिन कुरान खे छॾे ॾिनो न कुरान पढ़िया न बच्चन के कुरान पढ़ायूं न कुरान ते अमल कयूं न कुरान जा अहकाम मञूं कुरान जेके शयूं हलाल करे ॾिनियूं के शयूं हराम करे ॾिनियूं हलाल ते अमल करण हराम खां बचण कुरान जो फरमान आहे पोइ कुरान दाह ॾींदो मदीने वारो साईं दाह ॾींदो मौला ही उहे माण्हू जिन कुरान खे छॾे ॾिनो जे कुरान ताईं हुजे मदीने वारो साईं फरियादी हुजे त को बि बचण जी कहिड़ी बात थी बचे पोइ छा था चओ कुरान खे राज़ी कंदो या नाराज़ मदीने वारे साईं खे राज़ी कंदो या नाराज़ राज़ी कंदो त अॼु दिलि में पक्को वाइदो कयो त इंशाअल्लाह हाणे कुरान पढ़ंदासीं बच्चन खे कुरान पढ़ाईंदासीं ऐं कुरान ते अमल कंदासीं कुरान जो हुकुम जेको ॿुधंदासीं उन ते अमल कंदासीं जेके बेनमाज़ी आयो अहद कयो वाइदो कयो इंशाअल्लाह पंज वक़्त नमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह छा चओ पढ़ंदो नमाज़ हराम का बचो हलाल खाओ गुनाह का बचो नेकी जा कम कयो सोने नबी जे सुन्नत शरीयत दीन ते अमल कयो तवां जी दुनिया आबाद तवां जी आखिरत सुभान अल्लाह करीम जो चवण तवां सा जो बुधण पंज दर ते कबूल मंजूर फरमाए रब शाल सा सबनी के कुरान पढ़ण की कुरान ते अमल करण की तौफीक अता फरमाए।